मौलाना उबैदुल्लाह सिंधी जो तव्हां तारीफ़ ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जो तारुफ़ कुछ हिन तरह सां आहे। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सिख मज़हब सां ताल्लुक़ रखंदा हुआ। 16 सालनि जी उमिरि में अल्लाह तबारक व तआला इस्लाम जी दौलत सां सरफराज़ फरमायो। ख़्वाजा मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह जे हथ ते कलमो पढ़ी करे मुसलमान थिया। ख़्वाजा मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह उनखे पंहिंजो पुटेलो बणायो ऐं मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह ख़्वाजा मोहम्मद सिद्दीक़ जा रूहानी फ़र्ज़ंद सॾाईंदा हुया। कुझु अरसो पंहिंजे मुर्शिद वटि रहिया। मुर्शिद खां इजाज़त वठी करे इल्मु हासिल करण जे लाइ निकिता त ख़्वाजा मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह उन जे लाइ दुआ फरमाई त अल्लाह ताला तोखे इल्म में आसानी कंदो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सफ़र कंदे कंदे हिंदुस्तान में पहुता, जिते दारुल उलूम देवबंद आहे। उन मदरसे में वञी करे इल्मु हासिल कयाऊं। उस्ताद मौलाना शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह खां जुमला इल्मु हासिल कयाऊं। जेको दर्स जो इल्मु हो हदीस जो, वो मौलाना रशीद अहमद गंगोई रहमतुल्लाह अलैह खां हासिल कयाऊं। जंहिंमहिल हासिल करे हिंदुस्तान खां वापसि आया पंहिंजे मुर्शिद ॾे, त उन वक़्त जे अंदरि ख़्वाजा मोहम्मद सिद्दीक़ रहमतुल्लाह अलैह अल्लाह तबारक व तआला खे प्यारा थी चुका हुआ। पोयां वसियत करे विया हुआ ॿिनि शागिर्दनि खे, मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सां प्यार वारो भाइपी वारो रवैयो अख़्तियार कजो। बाक़ी उन ॿिनि शागिर्दनि जेको आहे मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सां भाइपी वारो जेको आहे सुलूक अख़्तियार कयो आहे पियो। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह वॾा ज़हीन हुया। सिराजी हिकु ॾुखियो किताबु आहे पियो। पाण फरमाईंदा पिया त 2 घंटनि जे अंदरि इन किताब खे मां मुकमल कयो। ऐं इब्न माजा शरीफ़, नसाई शरीफ़, हदीस जा किताब आहिनि पिया। इन 2 किताबनि खे 2 ॾींहंनि जे अंदरि मुकमल कयो हो। एतिरो अल्लाह तबारक व तआला उनखे ज़हीन ॾिनो हो। जंहिंमहिल पंहिंजे मुर्शिद ॾे वापसि आया, मुर्शिद अल्लाह खे प्यारो थी वियो। वरी जेको आहे सफ़र कयूं मौलाना शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैह सां 18 साल गॾु रहिया ऐं इस्लामी सियासत सिखंदा रहिया। अल्लाह तबारक व तआला उनखे एॾी जेको आहे सियासत जो इल्मु ॾिनो हो जंहिंजी का इंतिहा न हुई। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह पंजाब जा हुआ, पंजाबी हुया, पर मुर्शिद सिंधी हो। इन जे करे पंहिंजो पाण खे मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सां सॾाईंदा हुआ। इहो साईं जो तारुफ़ आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असांखे अहिड़नि हस्तियुनि जी क़दुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।